समंदर ते बदे हथिया अर्ज करे अर्ज उमारा अघारम पिर पे जाते आओ अर्ज उमारा अघारम पिर पे जाते आओ राम पिर पे जाते आओ करबन टुकड़ा मिटाओ राम पिर पे जाते आओ टुकड़ा मिटाओ अखिया माता सुने राम पिर पे जाते आओ अदिया माता सुने राम पिर पे जाते आओ इन गीत जो शायर गोठ बचाए रिंद खां सेठ सरूपेमल जी गाम बचाए सेठ सरूफो आई में वो अर्ज करे गाम बचाए सेठ सरूफो आई में वो अर्ज करे जियर पी गाल डारम पिर पे जाते आओ दोस्तों कीअं आहियो में तो बिल्कुल ठीक ठाक हूंदो जीअं दोस्तों असांजी हमेशा कोशिशि हूंदी आहे त आऊं तव्हांखे सुवारी सिंध जूं जेके मुख़्तलिफ़ दरबारूं आहिनि मंदर आहिनि या उनखां अलावा तारीख़ी जॻहियूं आहिनि उन्हनि जी तव्हांखे विज़िट करायां त अॼु असां पहुतासीं बर सगीर जो तमामु हिकिड़ो वॾो नालो बाबा रामदेव पीर कलजुग जो अवतार जंहिंजी दरबार हिकिड़ी रणुजे में इंडिया में आहे ऐं ॿी जेका आहे असांजे पाकिस्तान प्यारे मुल्क ऐं उनखां अलावा सुवारी सिंध जे ख़ूबसूरत शहर टिंडो लिहार में वाक़िआ आहे जिते असांजा इंतहाई महबूब दोस्त असांखे मिलिया आहिनि दरबार में जेके तमामु पुराणा शेवादारी आहिनि साईं बीरबल मारवाड़ी साहिबु साईं लीलाराम जादाणी जाफरबंद साईं साहुल जादाणी साहिबु ऐं साईं गुल्लूमल इंतहाई प्यारा दोस्त आहिनि असांजा विनोद कुमार असांजो इंतहाई प्यारो दोस्त नंदलाल असांजे कैमरामैन जा फ़राइज़ ॾींदो आहे दोस्तो ऐं असांजो प्यारो दोस्त सेठ मोहनदास ऐं भारूमल प्रेमी साहिबु ऐं तव्हांजो ख़ादिम दोस्त वफ़ा सुमरो लाहौती ऐं अॼु तव्हांखे असां दर्शन करायासीं बाबे रामदेव पीर जे मंदर जा अॻे के वीडियो ताईं अॻे के प्रोग्राम ताईं अॻे के लाइव ताईं अॻे के असांजी जेका शॉर्ट स्टोरी ताईं ॾींदा मुर्की मोकल जेका पेर तदा ख़ैर ख़ैर हूंदी हयाती पिया थींदा मेला चङो पार बेड़ा सिकुंजे सगंजा छिके जल्द छेड़ा चङो पार बेड़ा हूंदी हयाती पिया